तव्हांजे लाइ चयो वेंदो आहे त यू आर प्रिटी क्लोज टू चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब। छा तव्हां उन्हनि सां गॾु पढ़िया आहियो किथे? लंडन में तव्हां हुया, तालीम हासिल कई, को इंटरेक्शन थियो हुयो उन्हनि सां तव्हांजो उते, या मतिलबु थोरो इन बाबति असांखे ॿुधाए सघो था? चेयरमैन साहब सां मुंहिंजी लंडन में हिकिड़ी मुलाक़ात थी हुई, पर असां गॾु पढ़िया न हुआसीं, छोकी यूनिवर्सिटी ॿी हुई, जी उहो ॿिए पासे हूंदा हुया। चेयरमैन साहब एक्चुअली मुंहिंजी फैमिली खे चङी तरह सुञाणींदो आहे, सो छोकी मुंहिंजो ॾाॾो जेको आहे उहो 4-5 चकर MNA रहियो आहे, भुट्टे साहब खां वठी करे हे असां रहिया आहियूं गॾु, सो ही न्यू मी। उन खां पोइ आई वॉज क्वाइट एक्टिव ऑन ट्विटर ते बदीन मां शायदि आउं ई हुअसि ते टाइम में जेको एतिरो एक्टिव हूंदो हो, ऐं जेको असांजी जेका उते जी ऑपोज़िशन आहे उनखे हैंडल कंदो हो, रिस्पॉन्स ॾींदो हो, engagement हूंदी हुई असांजी, sometimes healthy, sometimes not healthy. That's when he properly like noticed me and got in touch and everything.